अस्सलाम वालेकुम। आवाज़गार दोस्तों, ही कणक जी हालत ॾिसो, हिन खे असां लॉजिंग चवंदा आहियूं, किरण वारी पोज़ीशन। अक्सर जॾहिं असां कणक खे आख़िरी पाणी ॾियण वक़्तु बेएहतियाती कंदा आहियूं त इहा कंडीशन थी वेंदी आहे। असां वटि जेके कणक जूं जिन्सूं आहिनि पाकिस्तान में, उन्हनि में कद जेको आहे 105 खां 110 सेंटीमीटर खां मथे आहे। कणक जो कद वॾो हूंदो ऐं उन जो स्टेम जेकॾहिं थिक न हूंदो, स्टेम कमज़ोर हूंदो त कणक आख़िरी पाणी ते किरी पवंदी आहे। हिन पोज़ीशन ते अव्हांखे कंहिं बि स्प्रे करण जी ज़रूरत कोन्हे का। अगरि जेकॾहिं तव्हां शुरूआति में फर्टिलाइज़र सुठा रखिया आहिनि त इंशाअल्लाह ताला इन मां कुझु न कुझु उमेदु आहे त असांखे पैदावार मिली वेंदी, पर जेको नुक़सानु थियणो हुयो उहो थी वियो आहे। तव्हां कोशिशि कयो पाणी एहतियात सां ॾियो, डार्फिंग वेराइटीज़ मतिलबु नंढे कद वारियूं कणकूं पोखियो ऐं पोखी टाइम ते कंदा कयो। शुरूआति खां वेंदे आख़िर ताईं अगरि जेकॾहिं असां महिनत कयूं था ऐं लास्ट में असांखे इहा पोज़ीशन मिले थी त इहो हिकिड़ो वॾो नुक़सानु आहे। हीअ हिकु वीडियो आबादगार तरफ़ां शेयर कई वई आहे तव्हां आबादगारनि जे लाइ। थैंक यू। वीडियो खे शेयर कंदा।